सिंध हाई कोर्ट सखरबेन के हुक्म बावजूद शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खरपुर के रिटायर्ड सीनियर प्रोफेसर डॉक्टर मुमताज अली जुनेजो के रिटायरमेंट जा पैसा न मिली सघिया। मुतासिर प्रोफेसर पारां डायरेक्टर फिनांस ऐं ॿियनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी पिटीशन दाख़िल कराइण जो ऐलान कयो वियो। सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो वियो त 15 मार्च 2022 ते 21 ग्रेड जी पोस्ट तां रिटायर थियो आहियां। यूनिवर्सिटी ॾांहुं पंहिंजनि पैसनि जी हासिलात लाइ सिंध हाई कोर्ट सखर बेंच सखर में पिटीशन दाख़िल कराई हुई। अदालत 3 महीननि अंदरि समूरी रक़म अदा करण जो यूनिवर्सिटी इंतज़ामिया खे हुकुम ॾिनो हो। अदालती लेटर खणी डायरेक्टर फिनांस वटि वयसि जे 21 डिसंबर ते समूरी रक़म 73,88,648 रुपया ॾियण जो चयो हो। 21 डिसंबर ते शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खरपुर जे डायरेक्टर फिनांस वटि वयसि त हुन बदइख़लाक़ी सां पेश ईंदे रहतूं ॾियण खां इनकार करे छॾियो। हाणे मजबूर थी हिकु भेरो ॿीहर डायरेक्टर फिनांस ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि ख़िलाफ़ 23 डिसंबर ते तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कराईंदसि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची